Hello Absam, my little friend. Wish you a very happy birthday. My best wishes are with you. May you have many more. Stay happy, little cutie pie. Assalamu alaikum everyone. I hope you all are doing fine. This is Aksa Cleancher and I'm making this video for Absam Mushtaq Sarki. Today is his birthday, so happy birthday to you little champ. May Allah Ta'ala give you so many happiness and the longest life with your mommy daddy. Stay blessed, party hard. We'll see you soon. Bye bye. Happy birthday, Absam Mushtaq Sarki. May you have a long life. May Allah give you a lot of success, happiness and joy in life. उम्मीद करता हूँ कि तुम अपने वालिद के नक्शे कदमों पे चलोगे और इस मुल्क और कौम की खिदमत करोगे, ख़ास तौर पे हमारी सिंध की अवाम के लिए जो जंग और जद्दोजहद हम कर रहे हैं उसमें हमारा साथ दोगे. हैव अ ब्लेस्ड बर्थडे. टेक केयर. खुदा हाफिज़. अस्सलाम वालेकुम जी. विश यू वेरी वेरी हैप्पी बर्थडे अबसाम. अबसाम असांजो प्यारो भाई टोदा मुश्ताक सरकी जो नंढड़ो हुन जी सालगिरह आहे, हुनजो मौक़े ते तमामु घणियूं लख वधायूं हुजनि. हमेशह ईअं ख़ुशि रहो, आबाद रहो ऐं खोड़ सारी बर्थडे मनाईंदा रहो. हैप्पी बर्थडे टू यू. अस्सलाम वालेकुम. मां आहियां सोहराब सुमरू ऐं मुंहिंजे तरफ़ां असांजे प्यारे भाइटे अबसाम सरकी खे हैप्पी बर्थडे टू यू. अल्लाह साईं खां दुआ आहे त अल्लाह साईं तव्हांखे हयाती ॾे, वॾी ज़िंदगी ॾे ऐं पंहिंजे वालिद साहब मुश्ताक सरकी वांगुरु बाक़ाइदे नालो रोशन कयो. हिकु दफ़ो वरी मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. अबसाम सरकी पाण घर आहे ऐं हुनजे पंहिंजे नंढड़ा जेके स्कूल वारा आहिनि या मिट माइट नंढड़ा सभु को 100-125 ॿार ऐं अबसाम सख़्ती सां जेका SOP आहे उहा फॉलो करे आहे. सभु जा मास्क ठहिया उन्हनि जा मास्क ठहिया, डिस्टेंस ते विहारो अथई त मूंखे चई तूं मास्क न पाईंदो हिन जे लाइ तूं ॿाहिरि कर, असां नंढड़ा पाण में था कयूं. त मां वरी हिन वॾनि सां थो कयां अबसाम जी गॾिजी सालगिरह. ठीकु आहे, त सभु गॾिजी विश कंदासीं अबसाम खे. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू अबसाम सरकी. जय अबसाम सरकी. अबसाम जा दोस्त आहिनि. अबसाम सम्झंदासीं. सिरा तू पोते तू नंढड़ो न आहे. अचो दा आ काका हे भाड़ न आ हे हे वठते सिरा दे मोखे दी तरी दिखाई तू चलो खाईंदा निकरंदा वञो. साइड ते थींदा हाणे वाक़ा थियो दा वाक़ा थींदा वञो. सभिनी खरा अचो भला अचो सभिनी अचो निकरंदा वञो न बा खाईंदो वञो निकरंदा वञो. हेॾे सभिनी खरा हाणे सभु दोस्त वाक़ा थियो थोरो. हां उहो ई ॻाल्हि आहे. केसर जो भर सभिनी भरियाऊंदा हेॾे परे थींदा न भरियाऊंदा वञो निकरंदा वञो ता वाक़ा थियो करो सीधा तो निकरंदा वञो ता. अचो अचो खाईंदा वञो. हां अल्लाह बख़्शे तू अच हेॾा अच साम्हूं अच. पोया नबी हलिया अच खारा हेॾे अचो. अल्लाह बस कचो उते थोरो न. हां हां नंबर खोड़ है हलिया हलिया फैसल की खारा है बा फैसल की. अब यो मां खारा अब बाऊ वारी किथे है. ओए वरी ये मुनाफिक दारे वायो. हां अब साइड थी वञो. अब निकरंदा वञो खाईंदा वञो भर हेॾे असां. हां ना अब नारो चाहे मारी ये मुनाफिक. saya sambil tahu beliau. बाबू के बिल्कुल बता ना बिनियत से खराई नहीं ना बा. अल्लाह बख्शे के खरा बा. अल्लाह बख्शे ले. हां हां बाऊ वारे में बाऊ तो लाइट लाइट अब मुझे ऐडू नो के हल्ले बाऊ बाऊ के खरायो बाऊ वीडियो ओ बाऊ हां सब ही अचो अचो बाऊ एने बाऊ अचो दा चकीला दान पेट भरने लगी था. बाऊ अली अचो वाह इधर के खरा है कोई बिठाओ. अरे भले रशी बाऊ बाऊ इनन लाए. मेहरबानी लख लाइक. हां बाबा सा अच्छा सदाम
खा दो न मां खा दो हेॾे बि भाऊ हाणे हेॾे बि भाऊ असां बीठा आहियूं हेॾो असां बीठा आहियूं जेके खाई विया आहिनि निकिरंदा वञनि न यार ॿिया ईंदा वञो न फिरदा अचो अज़मत जो आयलता मोबाइल असलम जो ठा वाह वाह आ फैसल जो आ फैसल एडो वडो वात तो फाड़े सही मां तो आ ता हेडा आगे तेरी खाई वटा जा मां के पेरी वेले ने खारा मुके बाबू मुस्ताक हां 9 एडमिट साजो आज 5 करा हन के ताकत के घणो मुकाबलो दे मुकाबलो मोबाइल वटा मानू खपस करे मोबाइल ओ सर मोबाइल आवाज आया केक तीअं रखेला सभु खाइए सभु केर रहिजियो आधा हेजा आधा हां बत छोरा पेट खाइंदे 3 दफा तो खा न कन्या ठीक है बस ओके 100 जल्दी बोल भाई ये बात खराया यार भाऊ के मां ने खरायो यार नहीं डॉक्टर वसीम साहब आयो ना वसीम बस बस घणो बस असद असद अरे मुझे फोन के मटा भी मोटा बस बस खणा यार अरे मेरा खराब खाओ ना ना अपन मेरा फोन आ तेरा की कटी ना कोलो हलिया मुबारक हीरा से कौन खराई थी हीरा से कौन खराई थी शिराज दिल जो कमजोर झले न तो चले तो आस्ते आस्ते आसिफ जुनेद मोमेंट छोड़ भैया भाऊ मुबारक का था मैंने खाया है आओ शोएब रजा सोहेल हफीज तारू को सेल्फी लगा वाट बनी मबे आस्थाने बा मबे आस्थाने इंगो भी गंद अल्लाह सोहेल न दा अरे वाह बाबा ने खरीदा केक तो अब खणी ना अब वाह जानी बाबू एटके होरे होरे मैडम क्या